अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फ़ौज़िया एजाज़। नज़र विझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन ते। पंजाब असेंबली जे 20 तकनि ते नंढी चूंड पोलिंग जारी। पोलिंग बिना कंहिं वक़्फ़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। मजमूई तौर ते 3131 पोलिंग स्टेशन्स क़ाइम कयूं वयूं। 20 तकनि ते नंढी चूंड में 175 उम्मीदवार मैदान में लथल। नंढी चूंड में 90,000 खां वधीक पुलिस एहलकार मुक़रर। रेंजर्स जा जवान बि पोलिंग स्टेशन्स जो गश्त कंदा रहंदा। पाक फ़ौज जे जवाननि खे बि स्टैंड बाय रखियो वियो आहे। इंतहाई हसास पोलिंग स्टेशन्स ते CCTV कैमराऊं लॻाई वयूं। फैक्ट्री अंदर ठपा हया पिया वञनि, नोटिस वरितो वञे। PTI अॻवान शाह महमूद कुरैशी जो इल्ज़ाम। शाह महमूद कुरैशी पारां फैक्ट्री में दाख़िल थियण जी कोशिश। रिटर्निंग ऑफिसर रेंजर्स एहलकार बि फैक्ट्री पहुची विया। शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त फैक्ट्री मालिक चौधरी ज़ुल्फ़कार संदन पहुचण ते फरार थी वियो। फैक्ट्री मालिक शाह महमूद कुरैशी जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। इलेक्शन कमीशन बि शाह महमूद कुरैशी जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त फैक्ट्री अंदर दांधे जा के बि सबूत नाहिनि मिलिया। शाह महमूद कुरैशी जा इल्ज़ाम कूड़ा आहिनि। पीपल्स पार्टी अॻवान अली मूसा गिलानी चयो आहे त हू शाह महमूद कुरैशी जी हरकत ते मज़म्मत कनि था। शाह महमूद कुरैशी गैर मुनासिब हरकत कई, संदसि खिलाफ़ कार्रवाई कई वञे। फैक्ट्री पोलिंग स्टेशन खां 1 किलोमीटर परे आहे। शाह महमूद कुरैशी संदन सपोर्टर्स जी फैक्ट्री ते अची खेसि हीसायो। लाहौर जे तक PP 158 जी पोलिंग स्टेशन ते 2 सियासी पार्टियुनि जे कारकुननि में झेड़ो। 1 ॼणो ज़ख़्मी। इलेक्शन कमीशन PTI अॻवान जमशेद चीमा जी गिरफ़्तारीअ जूं हिदायतूं जारी करे छॾियूं। इलेक्शन कमीशन झेड़े जो नोटिस वठी छॾियो। डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर खे हिदायतूं जारी। DRO खे वाक़िए जो जाइज़ो वठण ऐं सिक्योरिटी इख़्तियारनि सां राब्ते जो चयो वियो। डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर चयो आहे त सूरतहाल ते जल्द ज़ाब्तो आंदो वेंदो। फैसलाबाद में 2 सियासी पार्टियुनि जा कारकुन पाण में विढ़ी पिया। कंहिंखे बि चूंड में मुदाख़लत जी इजाज़त न ॾिबी। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चयो आहे त चूंडनि जे ज़ाब्तनि जी भञगड़ी कंदड़नि खिलाफ़ फौरी कार्रवाई थींदी। वोटर पंहिंजे पसंदि जे उम्मीदवार खे वोट ॾियनि। वोट ॾियण सां जमहूरियत ऐं मुल्क मज़बूत थींदो। वोट ई अवां जी असल ताक़त आहे। वोट ॾियण वक़्तु इमरान हुकूमत जे माशी तबाही बाबति ज़रूर सोचिजो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ समाजी वेबसाइट ते संदसि ट्वीट में चयो आहे त PTI दौर में मुल्क मंज़िल खां परे थी वियो। उन जो इज़हार वोट सां करणो आहे। वोट जी ताक़त सां नफ़रत ॾिफेड़ ऐं विरासत जे सियासत खे रद्द कयो। पंजाब खे पोणा 4 साल बदतरीन गवर्नेंस जो निशानो बणायो वियो। शहरनि खे दवाउनि ऐं शागिर्दनि खे वज़ीफ़े खां महरूम कयो वियो। अॼु पंजाब जे 20 तकनि ते अवाम ॾिफेड़ खिलाफ़ वोट ॾींदो। समाजी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान ख़ान चूंड विढ़े, अवाम ऐं सियासी मुख़ालिफ़नि सां न विढ़े। अवाम इमरान जे ॾिफेड़ नफ़रत ऐं गुंडागर्दी जो सबूत ॾिसी वठे। विॻोड़ी जथनि खे घुराइण जो मक़सदु ॾिफेड़ पखिड़ण हुयो। पंजाब में जारी नंढी चूंड दौरान सिक्योरिटी अलर्ट आहे। अवाम बिना खौफ जे वोट जो हक़ इस्तेमाल करे। घरू मामलनि जे
वफ़ाक़ी वज़ीर राणा सनावला चयो त समूरनि चूंड तक ते फई आहे। हथियारनि जी नुमाइश ते मुकमल तौर पाबंदी आहे। पंजाब जे 20 तकनि ते नंढी चूंड पुरअमन तरीक़े सां हले पई। सियासी पार्टियुनि खे चूंड ज़ाब्तनि ते अमल करणु घुर्जे। पंजाब जे करण वारे वसीर अता तारण चयो आहे त पीटीआई 4 ॾींहनि खां धांधलीअ जूं दाहूं करे रही आहे। पीटीआई वारा पंहिंजो पुराणो राग ई ॻाए रहिया आहिनि। धांधलीअ जूं ॻाल्हियूं कंदड़नि खे शिकस्त नसीब थींदी। पंजाब इमरान ख़ान जे बयानीअ खे रद्द करे छॾियो आहे। चूंड दौरान 14 ज़िलनि जे 20 तकनि में सिक्योरिटी जा फुल प्रूफ इंतजाम कया विया आहिनि। पंजाब जे आईजी राव सरदार अली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त नंढी चूंड लाइ 52,000 एहलकार ऑफिसर मुक़रर कया विया आहिनि। औरतुनि जी पोलिंग स्टेशन्स ते लेडीज़ पुलिस एहलकार सिक्योरिटी जा फर्ज़ सरअंजाम ॾेई रहियूं आहिनि। लाहौर जे 4 तकनि में 9,000 वधीक एहलकार मुक़रर आहिनि। मॉनिटरिंग लाइ सेंट्रल पुलिस ऐं ज़िलाई सतह में कंट्रोल रूम क़ाइमु कया विया आहिनि। असले जी नुमाइश कंदड़नि ख़ानगी हथियारबंदनि झेड़ो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में मींहं जी अॻकथी। मौसमियात खाते जो चवणु आहे त नाथ नाज़िमाबाद मलीर क़ाइदाबाद सुपर हाईवे समेत भरा वारनि इलाक़नि में अॼु मींहुं पवंदो। मौसमियात खाते मूजिबि हवा जो घटि दबाव शिदत इख्तियार करे चुको आहे। कराची ऐं हैदराबाद में ज़ोराइते मींहं सां गॾु अर्बन फ्लडिंग जो ख़दशो आहे। बदीन ऐं मीरो खान में 2 धार वाक़िअनि में निगरी नीगर फोत। बदीन जे ईदगाह पाड़े जे रहवासियुनि 15 वरहनि जी फरज़ाना शाह पाड़े में बरसाती पानी सां भरियल खॾ में किरी ॿुॾी फोत थी वई। मीरो खान भरिसां ओभायो। ख़ासकेली ॻोठ जो रहवासी 4 वरहनि जो रिज़वान घरां ॿाहिरां पाणीअ जे खॾ में किरी फोत थी वियो। जमाल शाह वेझो 2 सगा भाइर सहके ऐं खंघ जी बीमारी में वठिजी बैदि फोत थी विया। ॻोठ सुल्तान ख़ासकेली में 3 वरहनि जो ज़फ़र ऐं 4 वरहनि जो अज़हर ख़ासकेली खंघ ऐं साह जी तकलीफ़ में वरतल हुआ। वारसनि मूजिबि कुझु ॾींहं बीमार रहण बैदि ॿिन्ही भाइरनि जे साह जो सॻो टुटी पियो। ऐं पाक श्रीलंका टेस्ट मैच जे ॿिए ॾींहं ते अॼु पाकिस्तान जी बैटिंग जारी आहे। पाकिस्तान जी बैटिंग जारी। पाकिस्तान जूं 9 विकेटूं किरी पयूं। पाकिस्तानी बैट्समैन 9 विकेटनि जे नुक़सान ते 152 रनसूं स्कोर करे सघिया। श्रीलंका जे बॉलर प्रभात जयसूर्या 5 ऐं रमेश मेंडिस बि 2 विकेटूं हासिल कयूं।